दानिश ऐं अरसलान किथे आहिनि? सर उन्हनि खे हेडक्वार्टर घुराए वरितो आहे। हिन ASI अॼु रिपोर्ट कई आहे। सर मुंहिंजो नालो ASI ज़ाहिद आहे ऐं मां हेडक्वार्टर खां आयो आहियां ऐं अॼु मां तव्हांजी स्पेशल टीम जो हिसो आहियां। थैंक यू सर। सुल्तान जे असांजे नेटवर्क मां निकिरी वञण जो सबबु इहो ई हुयो जो असां हुनखे फ्री हैंड ॾिनोसीं ऐं हुनखे बिज़नेस करण जे लाइ ओपन ग्राउंड न ॾियणु घुरिजे हा। सर हाणे त खेसि काबू करणु घुरिजे, न त हू पाण खे ताक़तवर सम्झी घणो अॻिते निकिरी वेंदो, असांजी पहुच खां बि परे। किथां ट्रेस थी सघंदो हिन वक़्तु? को क्लू आहे? हिन वक़्तु सुल्तान सिंध बलूचिस्तान जे सरहद ते मौजूदु आहे। खेसि ट्रेस कयो वियो आहे ऐं हू अॼु फरज़ाना जी तदफ़ीन कराए रहियो आहे। संदसि सॼी गैंग उते मौजूदु आहे। उन्हनि जे विच मां खेसि खणणु तमामु ॾुखियो थींदो। खेसि खणण जो को अलॻि प्लान जोड़िजे। मूंखे लॻे थो त सुल्तान हितां फरार थी जबलनि में वञी पनाह वठंदो। सुल्तान जो असांजे सभिनी इंफॉर्मर्स खे ॻोल्हणु ॾुखियो थींदो, जंहिं करे हू पाण अकेलो ई हितां निकिरणु छिकंदो, जीअं असांजी ॼार मां निकिरी पर भरो थी बीहे। बिल्कुलु जिते हू हिन टाइम मौजूदु आहे उतां निकिरण जा फ़िलहाल 3 रस्ता ॿुधाया वञनि। टिनी रस्तनि ते पुलिस मौजूदु आहे। उन्हनि जे वेझो वेझो असां पंहिंजा कमांडोज़ लॻायूं था। उन एरिया जो समूरो कंट्रोल हथ में आणे थींदड़ कम्युनिकेशन जे हवाले सां उनखे ट्रेस करे सघिजे थो। असांखे हुते पहुचण में केतिरो वक़्तु लॻंदो? सभु रिसोर्सिस इस्तेमालु कबा 1 खां 1.5 कलाक लॻी सघे थो। मां सम्झां थो त असांखे मूव करणु घुरिजे। मां नेटवर्क ऐं कम्युनिकेशन खे हितां खां कंट्रोल करे सघंदुसि? न, तोखे बि हलणो पवंदो। पोइ वक़्तु छो विञायूं? लेट्स मूव। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।